साईं, मूंखे हाणे तव्हांजी जान जो इलाही खौफ थी पियो आहे। अलाए छो ईअं महसूस थो थिए त हाणे तव्हां अकेला आहियो ऐं जो तरफ़ खां तव्हां दुश्मननि जे घेरे में आहियो। सरणा बेगम, कुछ कोन थींदो। अजायो बाम न पारो। नवाब खान वो सब कुछ जग में करे वठंदो आहे जेको दुश्मन पोइ सोचींदो आहे। पर साईं, उहो त मूंखे ख़बर आहे न त मूंखे तव्हांजी चिंता केतिरी थी रहे, केतिरो खुटको आहे मूंखे। तूं घणो परेशान न थी कर, खुश रहंदी कर। तूं खुश हूंदी न त मां ॿाहिरी दुनिया जा कम विसारे वेंदो आहियां। जेकॾहिं मूंखे ख़ुशि ॾिसणु चाहीं थी त पंहिंजे पाण खे मायूसी खां परे रख। तुंहिंजी ख़ुशी मुंहिंजी ताक़त आहे ऐं तुंहिंजी ताक़त सां मां दुश्मन खे टोटा चबराए छॾींदुसि। न साईं, मां इहो छो चाहींदसि त 70 आजीअ जो सरदार ऐं ईअं कमज़ोर थी वञे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।